संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूल पुणे पारां वार्षिक खेल दिवस मनायो वियो। गीता ऐं गेम्स जे नाले सां दिसंबर 2013 में साधु वासवानी मिशन जे CEO मेजर जनरल इस्रानी साहब सभिनि जो गरम जोशी सां स्वागत कयो। दादा JP वासवानी जो मैसेज भी ॿुधायो वियो। धन्यवाद जा ॿ अखर चया विया स्कूल जी हेड मिस्ट्रेस श्रीमती किरण जोतवानी पारां। स्कूल जे 4 स्पोर्ट्स हाउसिस मां ब्लू हाउस झांसी जी रानी के टीम ऑफ द ईयर जो इनाम ॾिनो वियो। ख़बर ते नज़र हुई साधु वासवानी मिशन जी। पूज्य सिंधी पंचायत विकास समिति चित्तौड़गढ़ जे नवनिर्वाचित कार्यकारिणी के शपथ ॾियारी वई। प्रताप नगर स्थित पूज्य सिंधी पंचायत भवन में आर्तवार जे ॾींहुं अध्यक्ष थिया किशोरन विधानी, वरिष्ठ उपाध्यक्ष गोपाल मंगलानी, उपाध्यक्ष नानकराम विधानी, सचिव विजय मलकानी, कोषाध्यक्ष हरीश गुरनानी। खबर ते नजर हुई ब्यूरो चीफ जोधराज तनवानी जी। लॉयन त थींदा आहिनि शेर, कोटा में रहंदड़ लॉयन। साईं शंकर आसकंदानी जी के लॉयन नेशनल अवार्ड मिलियो वियो ऐं ॿिया बि अवार्ड्स। फटाफट ख़बरुनि मां अॻिते अचण वारे कार्यक्रम जी जानकारी हलचल ख़बरुनि में। 19 जनवरी 2014 जो सिंधीअ जे शदाइशी टेकचंद मस्त साहब जी जो सम्मान करे रहिया आहिनि। हिकु शानदार प्रोग्राम में लॉयन अमर मंजाल जी बैंड्रा मुंबई जे AC हॉल नेशनल कॉलेज में। छत्तीसगढ़ सिंधी साहित्य अकेडमी पारां रायपुर में प्रोग्राम हली रहिया आहिनि जंहिंजी जानकारी तव्हांखे सिंधुदर्शन ॾिए पियो। त अॻिते जी जानकारी ईअं आहे कि 12 जनवरी अॼु जे ॾींहुं राष्ट्रीय नाट्य महोत्सव आहे ऐं राष्ट्रीय स्तरीय छिज प्रतियोगिता आहे 19 जनवरी जे ॾींहुं। 40 गांव महाराज जे मोहन धाम मंदिर में महंत श्री संतोष उदासी जी जे आशीर्वाद सां मंदिर जे वार्षिक उत्सव जे मौके ते 13 जनवरी जो सामूहिक जनेऊ ऐं 14 जनवरी जो सामूहिक विवाह जो कार्यक्रम कयो वियो आहे। वधीक जानकारी लाइ संपर्क कयो हरेश लाल कलवानी 9422775139। भारतीय सिंधी शक्ति पारां सांस्कृतिक कार्यक्रम हिकु सुहिणी शाम 25 जनवरी जी शाम 4:30 लॻे थी रही आहे त्रिवेणी कला संगम मंडी हाउस नई दिल्ली में। पहुचण न भुलिजो साईं। ख़बर जी नज़र में इहो सिलसिलो वॾियूं फटाफट हलचल ख़बरुनि जो। मां मुकेश अडवाणी वठां थो तव्हां खां इजाज़त, पर एडवर्टाइज़मेंट्स ऐं उन खां पोइ सिंधी सवाल ॾिसणु भुलिजो न साईं। तव्हांजा हिन नए साल जो हर हिकु ॾींहुं हुजे। तूं केरु? चिकने जो बा किच्चू बाबा। किशु बाबा? किच्चू बाबा। किच्चू बाबा। किच्चू बाबा। हाँ ठीक है प्रोग्राम ॾिसां। हाँ खा। हिन नए साल में तव्हांजो हर हिकु ॾींहुं हुजे मिठास सां भरियल। जीअं कैडबरी। कैडबरी। हाँ। ऐं हिन नए ॾींहुं में हुजे ताज़गी ऐं रोशनी। एशियन पैंट न पेंट्स। एशियन पेंट्स। वे हाँ। ऐं हर हिकु ॾींहुं में हुजे ताज़गी। जीअं मां कंदो आहियां कोलगेट। हाँ भाई। हाँ। ऐं हर हिकु पल हुजे टेंशन फ्री। ये मां पाईंदो आहियां मम्मी पोको पैंट। ॿार त सदाईं ॿार ई रहंदो। मां ॿार कान्हा मां त वॾो आहियां। तूं वॾो न आहीं, वॾा आहिनि असांजा एडवर्टाइज़र्स जिन ॾे एडवर्टाइज़मेंट्स कयो योगदान। त हाणे ॾिसंदासीं एडवर्टाइज़मेंट्स, पर हुन खां पोइ ईंदो सिंध जो सवाल जंहिंमें ईंदा चंदा विरानी जी। सुन अरे प्यारे सुन।
सिंधियत जो सवार। सिंधी में जो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। नमस्ते, हलो, सिंधियत जे सुवाल में तव्हां सभिनी जो मां चंदा विरानी स्वागत कंदे ॾियां थी नए साल जूं वाधायूं ऐं साण ॿियूं बि वाधायूं मिलंदव, यानी कि उतरायण ऐं लाल लोईअ जूं। लाल लोई सिंधियुनि जो तमामु वॾो ॾिणु आहे नए साल जी शुरूआत में। सो कीअं मल्हाइबो आहे, अचो त मां तव्हांखे ॾेखारियां। ॾिसो, आखाणिया कई हजार साल पुराणी। ज़मीन ते गोल छेणे जो लेपो पाए, मथां रखूं काठियूं ऐं गाह ऐं ॿारियूं उनखे सिज लथे माए। आसूं ऐं उमीदनि खे पाइण लाइ सभु सिंधी चढ़ाइनि नारियल ऐं विरहाइनि सेसा। गुलाबी थधि में लॻाइनि चौधारी फेरा, जिते ॿरे थी पवित्र बाहि। मध्य भारत में कोठीन मकर संक्रांत, ॾखण में इन्ही खे कोठिन पोंगल, त उत्तर भारत में कोठीन लोहरी। सिंध जा असीं सिंधी कोठियूं लाल लोई। मिठे गुड़ में मिले जो तिल, उॾे पतंग खिली वञे दिल। उतरान उतरियो त अधु सियारो कुतरियो। उतरायण ते यादि आयो त महाभारत में बि जेसी ताईं उतरायण न उतरियो, भीष्म पितामह पंहिंजो प्राण छॾियो। हवाउनि रुख बदिलियो, रातियूं नंढियूं त ॾींहं वॾड़ा। इहा हुई आखाणी कई हजार साल पुराणी। ओ ॼण लॻे थी विक्रम बेताल जी कहाणी। लाल लोई कीअं मल्हाइबी आहे सा त तव्हां हाणे ॾिठी। मुंहिंजी दादी चवंदी त उतरायण उतरियो, अधु सियारो कुतरियो, यानी कि हवाउनि रुख बदिलियो ऐं ॾींहं वॾड़ा, रातियूं नंढियूं करे विया, यानी कि मज़ा ई मज़ा खाइण में तिरनि जा लॾूं। इहा हुई उतरायण जी कहाणी। त उतरायण ॾींहुं असां जंहिंखे चऊं था तिरमूरी ऐं किथे चऊं था संक्रांत, उहो हिक ई ॻाल्हि आहे। इहे हुआ असांजे साल जा वॾा ॾींहं। अरे मां त भुलिजी वियसि, जंहिंजे लाइ मां आई आहियां त सिंधियत जो सुवाल त उहो ई रहिजी वियो। हा, सिंधियत जो सुवाल त ज़रूरु चइबो। त सिंधियत जे सुवाल में गुज़िरियल हफ़्ते मूंखे लॻे थो मूं तव्हांखां पुछियो हो इंटरनेशनल वीही बैठक किथे थी हुई, अथव यादि? हा, मूंखे जवाब बि ख़बर आहिनि। ऑप्शन बी में, यानी कि इंदौर में। ऐं हेॾनि सभी जवाबनि मां हिकिड़ो विनर त ही अथव। ॾिसो, त गुज़िरियल हफ़्ते जे विनर खे हुजनि लख लख वाधायूं सिंध दर्शन जे पारां। ऐं उहे इनाम वठंदे तव्हां फोटो ज़रूरु खिचाईंदा, जो ईंदड़ हफ़्तनि में उहो असीं ज़रूरु ॾेखारींदासीं। ऐं अॼु तव्हांखे ॾेखारींदासीं उहे इनाम बि जे तव्हांखे मिलण वारा आहिनि। ॾिसो, कंप्यूटर टैबलेट ऐं कंप्यूटर नोटबुक लाइ हेॾा सुहिणा सुहिणा कवर तव्हांजो इंतज़ारु पिया कनि। त मां इहो ई चवंदसि त फटाफट जल्दी SMS कयो स्क्रीन ते ॾिनल हिन नंबर ते ऐं खटो घणा इनाम। असीं फेसबुक ते बि अवेलेबल आहियूं ऐं असांजी वेबसाइट बि आहे www.sindhudarshan.com। त पोइ छा जे तव्हां वेट कयो। अच्छा, असीं ट्विटर ते बि अवेलेबल आहियूं। बाक़ी छा खपेव, सभिनी हंध त असीं आहियूं। त जल्दी कयो ऐं खटो घणा इनाम। अरे हा, ॿुधो, हिन भेरे जो सुवाल बि त ॿुधाइणो आहे मूंखे तव्हांखे। हिन भेरे जो सुवाल आहे त साल जे वॾे ॾींहुं, यानी कि उतरायण ॾींहुं असां सिंधी कहिड़ी शइ खाईंदा आहियूं? ऑप्शन बि ॾियांव थी। ऑप्शन ए आहे जलेबी, ऑप्शन बी आहे फाफड़ा, ऑप्शन सी आहे गुड़ जा लॾूं। त ॿुधायो असीं छा खाईंदा आहियूं ऐं जवाबु ॾियो। जवाबु ॾींदा ऐं खटंदा सुहिणा इनाम असां पारां। तव्हांजे जवाबनि जे इंतज़ार में सिंधु दर्शन ॾिसे थो राह। जल्दी कयो ऐं मूंखे बि ॾियो इजाज़त। वञांव थी। जय झूलेलाल। आयो आहीं त ऑडियंस खे नए साल जी वाधायूं बि त ॾेई छॾ। नयो साल तव्हांखे लाश अची वञे, जंहिंखे चाहियो था तव्हांजे पास अची वञे, तव्हांजो रिश्तो खणी
तव्हांजी चाट अची वञे ताके की छोकिरी धकास मिली वञे सॼो खानदान हिन जो उहो ई आहे भॼ 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 छॾोसि हिनखे वाधायूं तव्हांखे मां ई थी ॾियां कमाल धमाल बेमिसाल मुबारक हुजे तव्हांखे तव्हांजो नयो साल करे सलाम मां थी वठां इजाज़त जय झूलेलाल जय झूलेलाल वाह वाहड़े घड़ा बज बजड़े घड़ा वाह वाहड़े घड़ा बज बजड़े घड़ा घड़ा उघायल मिट्टीअ जा ठाहियल सुरत वजन तुम सारा तोखे बजाइन तार ते गाइन आशिक मोहबन यारा साणु करे यकतारा साणु करे यकतारा वाहड़े घड़ा तुंहिंजा भाग भलारा ओ वाहड़े घड़ा तुंहिंजा भाग भलारा वाह वाहड़े घड़ा बज बजड़े घड़ा वाह वाहड़े घड़ा बज बजड़े घड़ा घड़ा उठायल मिट्टीअ जा ठाहियल सुरत वजन तुम सारा तोखे बजाइन तार ते गाइन आशिक मोहबन यारा साणु करे यकतारा साणु करे यकतारा वाहड़े घड़ा तुंहिंजा भाग भलारा ओ वाहड़े घड़ा तुंहिंजा भाग भलारा सिंधु जा घड़ा तू सिंधुड़ीअ में जाए वाजट बजाए पोइ हिंद में भी आए सिंधु जा घड़ा तू सिंधुड़ीअ में जाए वाजट बजाए पोइ हिंद में भी आए अॼुकल्ह तोखे हर को थो चाहे चाहिनि तोखे फिल्मुनि वारा चाहिनि तोखे फिल्मुनि वारा वाहड़े घड़ा तुंहिंजा भाग भलारा ओ वाहड़े घड़ा तुंहिंजा भाग भलारा